जी नाज़रीन, हींअर असीं सचल ॻोठ में बेनज़ीरी शहीद लाइब्रेरी में मौजूदु आहियूं, जिते सिंधी कैलेंडर जे हवाले सां हिते हिकु पुरवकार तक़रीब थी रही आहे। उन में शरीक असांजा मोज़िज़ महिमाननि हिते मौजूदु आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयो। जेको असांखे पंहिंजे नसलनि तां मुंतक़िल करिणो उहो असीं भुलिजी वियासीं। अॼु लुत्फ़ सां इहो असांखे फ़र्ज़ु वरी यादगिरी ॾियारी त बाबा असांजी तारीख़ हीअ बि आहे। हाणे अलॻि ब्राह्मणनि जी त इहो तारीख़ आहे, ब्राह्मण जी हुकूमत रही आहे, चचनामू उन जो शाहिद आहे। राजा सेरस जेको आहे सो उहो पहिरियों शहीद आहे जेको उन लड़ाईअ में रणदेव पंहिंजो शहीद थी वियो आहे। ऐं संबत साल उन वक़्त खां वठी शुरू थियो आहे। जीअं पंहिंजो हिजरी सन हुज़ूर जे हिजरत खां पोइ या हज़रत ईसवी सन हज़रत ईसा खां पोइ थियो आहे, तीअं हीअ बि उन खां पोइ शुरू थियो हो। हाणे इहा हिन वरी शुरूआत कई आहे त हीअ असांजो ऐं हीअं न आहे हूअं असां वटि 12 ॾींहंनि में बाक़ाइदे इहे थींदियूं वञे शयूं आहिनि। पर असांजे शहरी आबादियुनि में इहो सम्झो चेट वैसाख ॼेठ आषाढ़ सावण भटो असू कथेदारी पोइ माघ फगुण ऐं जेके बाक़ाइदे आहिनि। फगुण फूसारो ॾींहुं ऊन्हारो राति सियारो पोह ते ठहियलु आहे। पोह हिकिड़ा छज माना उन में सीउ पवंदो आहे, ॾींहुं निटो थी वेंदो आहे। उन लाइ पोइ हिकिड़ा छज ॿिजा छो माना हिकिड़ो अञा खाधो खाई माण्हू कोन ॿिए जी तयारी में लॻो त इहे बाक़ाइदे शयूं हुयूं। उन खे वरी नए सिर लाइ हिन दोस्त उनखे संवारियो आहे। ऐं उमेद करियां थो त असां सभई जेके सिंधी माण्हू आहियूं उहे घटि में घटि पंहिंजी कल्चरल मोर्चे सां पंहिंजे शयुनि जी हिफ़ाज़त करियूं ऐं उन्हनि खे वरी यादि करियूं। सिंधु संबत कैलेंडर जे हवाले सां आहे जेका तारीख़ असांखे ॿुधाए थी त ईसवी सन खां बि अॻु में सिंधु संबत हुई ऐं हिजरी सन खां बि अॻु में। त उन हवाले सां अॼु हिते दोस्तनि जेको प्रोग्राम कयो आहे, साईं लुत्फ़ुल्लाह कलोड़ो साहिबु आहे ऐं पंहिंजो अबड़ो वधो साहिबु आहे, उन्हनि गॾिजी करे जेको प्रोग्राम ठाहियो आहे ऐं हेॾा दोस्त जेके इकठे कया अथनि त हिकिड़ो इन्हनि तारीख़ जो वर्जा कयो आहे ऐं असांजी माज़ी असांखे यादि करायो अथनि त असां माज़ीअ में छा हुयासीं। पर उन सां गॾोगॾु असांखे इहा बि शइ ॾिसणु घुरिजे त जेको असांजो एॾो माज़ी शानदार माज़ी हुजण जे बावजूदि असां अॼु जेको आहे पोइते आहियूं त छो उन्हनि ते असांखे ज़रूरु वीचारणु खपे ऐं उन्हनि खे वठी करे असां अॻिते हलूं त असां पंहिंजो मुस्तक़बिल संवारे सघूं था, सिंध संवारे सघूं था, सिंध जा जेके वसीला आहिनि उनजी मालिकी करे सघूं था। छो त जेकॾहिं असां सिर्फ़ु ॻाल्हियूं कंदासीं, सिर्फ़ु नारा ॾींदासीं त पोइ असां पंहिंजा वतन ऐं पंहिंजी जेका जाग्राफी आहे या ॿोली आहे जेका उहा बचाए न सघंदासीं। हीअ हिकिड़ी नंढड़ी कोशिशि हुई पंहिंजी ॿोलीअ खे बचाइण जी, पंहिंजी जाग्राफीअ खे बचाइण जी। उन हवाले सां जेका कोशिशि थी आहे, मां प्रोग्राम कंदड़नि खे जस्तो ॾियां त हुननि एॾो वॾो जेको आहे सो स्टेप खयो आहे जंहिंसां ॾाढी सराही थींदी ऐं तारीख़ में हिन जो नालो सुनहरी लफ़्ज़नि में लिखियो वेंदो आहे। ऐं हीअ सिंध जो अवाइली जेका निज सिंधी ॿोली में उन वक़्त जो जेको सन ॻणियो वियो ऐं उन मूजिबि ई कैलेंडर आहे, तंहिंजे करे ई नायाबु आहे। मूं मथे स्टेज ते ॻाल्हाईंदे बि इहो ई चयो त असुलु तारीख़ हितां ई शुरू थिए थी ऐं जेका उन धरती जे माण्हुनि जे पंहिंजी ॿोली में हुजे। ऐं अहिड़े इन हवाले सां हीअ सिर्फ़ु कैलेंडर भली उहा हिकु नंढी शइ आहे, पर आउं सम्झां थो इहा इब्तिदा आहे ऐं असां पंहिंजी ॿोली में रिवायती तौर ते जेकॾहिं उहा तारीख़ जेका मक़ामी माण्हुनि पारां लिखी वई हूंदी उन जी ॻोल्हा कंदासीं त असांखे हक़ीक़ी तारीख़ मिलंदी। ऐं उन सां गॾोगॾु हीअ कैलेंडर सकाफ़त जो हिकु उहिजाण आहे। सिंध जी सकाफ़त, सिंध जी ॿोली उहा क़दीमी ॿोली आहे, क़दीम सकाफ़त आहे ऐं असां सिंधी माण्हू ख़ुशनसीब आहियूं त ॿाहिरियूं काहूं थियूं, ॿाहिरियां कब्ज़ा अचे कया वक़्ती तौर ते हितां जा हाकिम थिया, उहे ईरानी बि थिया, अफ़गानी बि थिया,
ऐं उहे जेके आहिनि से अरब बि थिया, अरगून तुर्खान, मुग़ल बि थिया। बि हिकु इब्तिदाई सही पर हिकु सुठी इब्तिदा आहे। तव्हांजी महिरबानी। असांखे ॾाढी ख़ुशी थी कैलेंडर पंहिंजो सिंधीअ ॾिसी, ऐं मूंखे त पहिरियों चकर इहा ख़बर पई आहे त असां जेको सो संबत चवंदा आहियूं साल खे, ऐं इहो बि मूंखे ख़बर पई त असांजे सिंधियुनि जे जेके महीना आहिनि उन्हनि जा चेट कती या इहे नाला आहिनि जेके, ऐं पहिरीं जेको तारीख़ असांजी 4 मार्च थिए थी, इहो सभु लुत्फ़ु कलुड़े असांखे जेको ॼाण ॾिनी। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे, ज़बरदस्त चयो अथई। ऐं इनशाला ही कैलेंडर शुरूआत कई आहे असां ईअं, असीं त चाहींदासीं त इन जी तारीख़ूं ऐं इनखे वधायो, अॻिते बि इनखे हलायूं, ऐं असीं इनखे गवर्नमेंट लेवल ते सिंध लेवल ते खणूं त जीअं असांखे ख़बर पए। ऐं प्रोग्राम जे हवाले सां मैसेज इहो आहे त असां हिकिड़ो सिंध जी तारीख़ ते सिंधु संबत कैलेंडर 1395 साल पुराणो कैलेंडर आहे हिकिड़ो, ऐं जेको अरबन जी काहा खां पोइ हिकिड़ो मिसमार थी चुको हो। असां उनखे नए सिरे सां वरी जेको आहे सो उनजी रौनमाई तक़रीब करे नए सिरे सां उनखे आगाज़ कयो अथसीं। असां हिकिड़ो सिंधी क़ौम जे आॾो हिकिड़ो बंदि थियल बाब खोलियो आहे, ऐं इन सां असां जेको आहे सो इहो सम्झूं था त हिकिड़ी नई मौज़ू नए बहस हिन ते स्टार्ट थींदा, ऐं जेका विसारियल तारीख़ आहे उहा वरी बहाल थींदी। तव्हां साफ़ी दोस्तनि जा असां शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां शरीक थियव ऐं हिते आयो। वॾियूं महिरबानियूं। जीअं सिंध थिए पई उन हवाले सां असांखे जेको मूं ॻाल्हायो हिते सिंधी माण्हुनि जे ॿधी इतिहाद ते ॻाल्हाइणु खपे, जेको असांजे सिंधु तहज़ीब जो जेको आहे सो शान ऐं मान आहे। जेकॾहिं असां सिंधी माण्हू हितां जा माण्हू ॿधी इतिहाद न कंदासीं त असांजो फ्यूचर ॾाढो जेको आहे कमज़ोर आहे। ऐं करे मुंहिंजो मैसेज इहो आहे त हिन कैलेंडर जे हवाले सां असां पाण में सिंधी माण्हू हितां जा जेके सिंध जा माण्हू आहियूं घटि में घटि उहे पाण में जेसिताईं ॿधी न कंदासीं तेसिताईं सिंध तरक़ी न करे सघंदी। सिंध में अॻु में ई खोड़ सारा ज़ख़ीरा मौजूदु आहिनि। गैस आहे, पेट्रोल आहे, अनाज आहे, ऐं उन खां सवाइ पुराणी जो कल्चर आहे सिंध जो, उन में असां वटि हिते मलमल वाफ़्तो हिन या जेके गुली चवंदा आहियूं सभु हितां जी पैदावार आहिनि। इन्हनि ते इहे वॾा माण्हू थिया आहिनि, ॿिया माण्हू आहिनि। त छो न असां चाहियूं था त असां सिंधी माण्हू बिज़नेस में अचूं ऐं असां बिज़नेस कयूं, ऐं असां पाण जेको आहे हितां शुरूआत कयूं, हुनजी शुरूआत असां कयूं, पोइ असां में ॿधी इतिहाद ऐं पोइ ॿियनि माण्हुनि जे असां मुक़ाबले में अची सघंदासीं। तंहिं करे रुॻो असां ॻाल्हियूं न पर हुन ते अमली तरह जेसिताईं कमु न कंदासीं तेसिताईं कैलेंडर असांजा कुझु कम न आहिनि। असांजे में शऊर इहो वधाइणु खपे त असां सिंधी माण्हू सिंधी किताब पढ़ूं। मूंखे वॾे में वॾो जेको आहे इहो आहे त असां सिंधी माण्हू किताब कोन था पढ़नि, इल्मु कोन था हासिलु कनि, रुॻो ॻाल्हाइनि था। ॻाल्हाइबो तॾहिं जॾहिं असां किताब पढ़ंदासीं न, बाक़ी त ईअं फालतू ॻाल्हाइणु थियो। तंहिं करे मुंहिंजो इहो मैसेज आहे त चओ त असां सिंधी माण्हू पाण में इतिहाद कयूं, पाण में मुहबत सां रहूं, ऐं असां मुतहद थी ॿिए दुश्मन जो मुक़ाबिलो कयूं। मुंहिंजो अॼु जे हवाले सां इहो ई मैसेज आहे। ऐं सिंधु जेको कैलेंडर आहे, सिंधु संबत कैलेंडर, इहो बि इहो ई मैसेज ॾिए थो त छो त ॿधी कयूं। राजा सईद सुरा पहिरियों शहीद हुयो, पोइ ॿधी हुअण जे करे असां जी नाज़रीन, बिल्कुलु जीअं त अॼु सचल ॻोठ में हिकु सिंधी कैलेंडर जे हवाले सां जेको आहे हिते सिंधी जेको आहे ॿोली जे हवाले सां नौजवाननि ऐं क़ौमी शाइरनि, अदीबनि, दानिश्वरनि शिरकत कई, जंहिंसां असीं ॻाल्हि ॿोल कई, अवां बि ॿुधी। कैमरामैन टीम सां गॾु बाग़ी सागर पवार, विन न्यूज़, कराची, सिंध। Audio Jungle.